पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पाकिस्तान जो केस ट्रंप इंतजामिया सामूं पेश करे छॾियो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी सरबराही में वफ़द जी वाशिंगटन में ट्रंप इंतजामिया जे वफ़द सां मुलाक़ात। संदसि चवणु आहे त जंगबंदी जहिड़ो मुश्किल मरहलो हासिल करण ते अमरीकी क़यादत तारीफ़ जी हक़दार आहे। हू अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप ऐं अमरीकी परॾे वज़ीर मार्को रूबियो जा थोराइता आहिनि। भारत तरफ़ां ॻाल्हियुनि खां लवाइण न रुॻो माना ख़ेज़ पर ख़िते में ख़तरनाक मिसाल आहे। पाकिस्तान भारत सां समूरनि मसइलनि ते ॻाल्हियुनि लाइ तयारु आहे। कश्मीर खे हिकु बुनियादी तकरार तौरु ॻाल्हियुनि जे मेज़ ते आणणो पवंदो। भारत जी अॻराई वारी पॉलिसी सबबि ख़ितो न्यू नॉर्मल जहिड़े सूरतहाल खे मुंहुं ॾेरियो आहे। कंहिं बि दहशतगर्द हमले सबबि को बि मुल्क जंग करे सघे थो। 1.7 अरब माण्हुनि जी तक़दीर खे गैर रियासती अंसरनि जी रहम ते नथो छॾे सघिजे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ ऐं आर्मी चीफ फील्ड मार्शल आसिम मुनी तरफ़ां उम्र जी अदायगी काबे शरीफ़ जो दरवाज़ो ख़ासि तौर ते खोलियो वियो। नफ़ल अदा बुनियाद मरसूस में फ़तह ते अल्लाह ताला जो शुक्र अदा कयो वियो। मुल्की तरक़ी ख़ुशहाली मुस्लमाननि ऐं कश्मीरियुनि ऐं फ़लस्तीन लाइ दुआऊं। नए आई जी जेल्स फ़िदा हुसैन मस्तोई चार्ज संभाले वरिती। DIG जेल्स मोहम्मद असलम मलिक सां गॾु मली डिस्ट्रिक्ट जेल जो दौरो। जेल सुप्रिंटेंडेंट शहाब सिद्दीकी तरफ़ां IG जेल्स खे ब्रीफिंग। डिस्ट्रिक्ट जेल मां क़ैदी भॼी वञण जे वाक़े बाबति आगाही। सऊदी अरब ऐं गॾियल अरब इमारातुनि समेत नार मुल्क में ईद उल अज़हा मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई पई वञे। मस्जिद उल हराम ऐं मस्जिद नबवी में ईद नमाज़ जा वॾा इज्तिमा। पाकिस्तान समेत लखे मुस्लमाननि जी शिरकत। दुबई शारजाह ऐं ॿियनि इमारती रियासतुनि में ईद नमाज़ जा इज्तिमा। वालियल बैतुल मुक़दस में बि ईद नमाज़ जो वॾो इज्तिमा। हज़ारे फ़लस्तीन जी शिरकत। बोहरी बिरादरी ईद उल अज़हा मल्हाए रही आहे। कराची जे इलाइक़े सदर जे ताहिरी मस्जिद में ईद नमाज़ अदा। ईद नमाज़ अदा करण खां पोइ जानवरनि जी कुर्बानी। पाकिस्तान समेत मुख़्तलिफ़ मुल्कनि में ईद उल अज़हा सुभाणे मज़हबी अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हाई वेंदी। मालपड़ियुनि में ढोरनि जी ख़रीदारी जो फाइनल राउंड। अघनि में घटिताई न थी सघी। ईद जी ख़रीदारी में तेज़ी। ट्रांसपोर्टनि भाड़नि में ॿीण ते इज़ाफ़ो करे छॾियो। ईद पंहिंजे प्यारनि सां मल्हाइण लाइ वेंदड़ मुसाफ़िर परेशान। सिंध सरकार तरफ़ां कमर्शियल तोड़े नॉन कमर्शियल गाॾियुनि जी फिटनेस लाज़मी करार ॾियण जो फ़ैसिलो। 4 सीटर रिक्शाउनि ते मुकमल तौरु पाबंदी लागू करण लाइ तमीमी आणण ते जी मंज़ूरी। वाटर टैंकरनि डंपरनि में लाज़मी ट्रैक्टर सेंसर लागू करण लाइ क़ानून में तरमीम। ड्राइविंग लाइसेंस खां सवाइ मोटरसाइकिल हलाइण ते बि 25,000 ऐं कार ते 50,000 रुपया ॾंड लागू थींदो। कारनि शीशनि फैंस लाइट्स होटल जे ऑनलाइन या दुकान ते विकिरे ते पाबंदी। सूबाई घरू वज़ीर ज़ियाउल हसन लंजार जो चवणु आहे त रुॻो 1/2 सेटर रिक्शनि खे रोड ते आणण जी इजाज़त हूंदी। वन वे जी भञकड़ी ते सरकारी गाॾियुनि ते 2 लख रुपया ॾंड लागू थींदो। रॉन्ग वे मोटरसाइकिल हलाईंदड़नि ते 25,000 रुपया ॾंड लागू कयो वेंदो। लाड़काने में ज़मीनी तकरार तां हिकु ॼणो क़त्ल। हथियारबंदनि चौकीदार वज़ीर अली जामरी खे क़त्ल करे छॾियो। खीरथर जे जाबलू सिलसिले खे लॻल बाहि ते 6 ॾींहं बि ज़ाब्तो न अची सघियो। जंगली जीवत खे नुक़सान। वण ऐं ॿूटा सड़ी खाक। वाई पांदी में ॻोठाणनि तरफ़ां जंगली जीवत खाते जे अमलदारनि ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो। संदन चवणु आहे त शाही मखानी चौंगा जबल समेत ॿिया इलाइक़ा बाहि सबबि मुतासिर थिया आहिनि। इंतिज़ामिया गोरखी 35 पॉइंट वटि फोटो सेशन करे मामिलो लिकाइण जी कोशिशि करे रही आहे।